नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभوديرو में खबर ॾींदा हलूं त सोभوديرو लॻ ॻोठ शाह अली ॼामड़ो जे रھواسڻ बيوھ पीरसन औरत مسمات راڄل ज़ार مرحوم रब अली ॼामड़ो रोइंदे मीडिया वारनि खे ॿुधाए त मुंहिंजो मुड़ुसु 15 साल अॻु फोत थी वियो। पोटी 6 साल मासूम न्याणी साहिना धी مرحوم बशीर अहमद ॼामड़ो जी पुरसरार नमूने बीमारी में विकोड़जी वई है। पीरसन औरत ॿुधाए त 6 साल यतीम न्याणी साहिना जो पीउ 11 महीना अॻु फोत थी वियो। ॼमण जे 10 महीननि बाद यतीम न्याणी खे पुरसरार बीमारी थी है, जंहिंमें न्याणी जूं ॿई बाहूं ऐं हथ फिरी विया आहिनि। ॻाल्हाइण खां बि लाचार थी वई है, जंहिंजो असां पंहिंजो अल तल विकिणी मुख़्तलिफ़ अस्पतालनि में इलाज करायो है, पर हाणे असीं गरीब मिसकीन आहियूं, कमाइण वारो को बि न आहे। ख़ुदा जे वास्ते हिन न्याणी जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। अबा मसलो इहो ई आहे त मां हिन जो इलाज कराए ॾाढो थकिजी पई आहियां। हेॾा अस्पताल मां हेॾो लाल चंद वाणियो, हेॾो लाड़काणे खां सरपलास ऐं इहो गुलाम मुस्तफ़ा, गुलाम नबी सोढड़ो, पर किथां मूंखे इलाज न लॻो आहे। अबा हिन जी उमिरि 6 साल आहे, नालो सुहाना अथसि। हिन जो पीउ हिन जो ॿियो गुज़ारे आहे। घणो टाइम थियो आहे मां? उनखे 11 ॾींदा आहिनि माण्हू इलाज नाम जो, उहो खाईंदा बि आहियूं, दवा बि हलाईंदा आहियूं। कमाइण वारो को बि कोन्हे। को ही आहे हिकिड़ो नंढड़ो। मां बाहूं ॿधी अर्ज़ु थी कयां भुटे साहिब खे, बिलावल खे, त हिन मुंहिंजी न्याणीअ जो इलाज छो वञे, मूंखे ओतिरो ॾियनि त मुंहिंजे जो इलाज छो वञे। ऐं जज साहिब खे थी इलाज कयां त हीअ मुंहिंजी बेवस आहे, ॾियण वठण वारो को कोन्हे, हीउ मौसूमड़ो आहे, इहो छा ॾींदो असांखे, छा वठंदो, जंहिंखे असां पाण था पालियूं पिया। इहो अर्ज़ु थी कयां। न मुंहिंजा अब्बा जेको हूंदो त पंहिंजे बिले हूंदो, को हिन जे बिले त न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।